कंहिं सियासी जमात सां कोन्हे सिंध में। JUI जो मुक़ाबिलो कंहिं अवामी जमात सां न आहे। JUI जो मुक़ाबिलो कंहिं मंशूर रखंदड़ जमात सां न आहे। बदकिस्मती सां अॼु जी पीपल्स पार्टी वॾेरनि भौतारनि ख़ाननि नवाबनि सरदारनि जी जमात आहे, बैरोक्रेसी जी जमात आहे, ताक़त जी जमात आहे ऐं पैसे जी जमात आहे। मुंहिंजो मुक़ाबिलो वॾेरनि भौतारनि ख़ाननि नवाबनि सरदारनि ऐं ताक़तवरनि सां आहे। मुंहिंजे ग़रीब मौलवीअ जो मुक़ाबिलो पैसे ऐं ॾोकड़नि सां आहे। मुंहिंजे ग़रीब मौलवीअ जो ऐं जमात जे हिकिड़े आम उम्मीदवार जो मुक़ाबिलो उहो जेको आहे बैरोक्रेसी खां वठी करे ताक़तवर इदारनि सां आहे। ऐं हींअर अवाम जो मुक़ाबिलो JUI जे प्लेटफॉर्म सां ताक़तवरनि सां थी रहियो आहे। माज़ीअ जा तलख़ तजुर्बा ॿुधाइनि था त तमामु घणनि क़ुर्बानीनि खां पोइ फतह याब हमेशह मार्के में ग़रीब थियो आहे, ॾाढ वारो ऐं ताक़तवर जेको आहे उहो नाकाम थियो आहे। हाणे बि मार्को हले थो पियो ऐं मां पुर उम्मीद आहियां त इन मार्के में ताक़तवर ऐं पैसनि जे बलबूते ते इक़्तिदार कंदड़ उहे ऊंधे मुंहुं किरंदा ऐं सिंध जे ग़रीब अवाम खे JUI जे प्लेटफॉर्म तां फतह मिलंदी ऐं JUI सिंध जे अवाम खे इंशाअल्लाह मुतबादिल क़यादत फ़राहम कंदी। मां इहो हिकिड़ो तव्हांजे तवसुर सां पुछणु चाहियां थो सवाल। पीपल्स पार्टी में वेठल मथां खां वठी हेठी सतह ताईं जे माण्हू त घणा पैसा खपनि, ॿुधायो हिकु मनो त हेतिरा पैसा खपनि त सिंध जो अवाम पिनी करे तव्हांजी पूरत करे। लुटण फुरण बंदि कयो, अवाम जो रत चूसण बंदि कयो, धरती खपाइण बंदि कयो, ॿेट वसीला ऐं जज़ीरा ऐं दरिया खपाइण बंदि कयो, सिंध जी सौदेबाज़ी बंदि कयो। ॿुधायो घणा पैसा खपनि। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इंसान खे ॿ वादियूं सोन जूं बि जेकॾहिं मिली वञनि न, ॿ वादियूं, त उहो टीं वादीअ जी तलब कंदो त टीं वादी बि मूंखे सोन जी मिले ऐं एसी ताईं जेको आहे उहो हिर्स खां बाज़ न ईंदो जेसी ताईं क़बर जी मिटी हुनजे वात में न पवंदी। सो हिननि हुक्मराननि खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन फरमान जे मां मिस्ताक थो सम्झां त जेतिरो ठाहिनि था ओतिरो चवनि था अञा अचे, जेतिरो ठाहिनि था ओतिरो अञा अचे। ऐं पैसे जे चकर में ज़मीर जा सौदा, पैसे जे चकर में अवाम जा सौदा, क़ौमुनि जा सौदा, पैसे कमाइण जे चकर में धरतीअ जा सौदा, पैसे कमाइण जे चकर में ॿेटनि वसीलनि जज़ीरनि कारूंजर जा ऐं दरिया जा सौदा। आख़िर केतिरा पैसा इन्हनि जे बंगलनि में वेंदा। मां सम्झां थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जे मुताबिक़ क़ब्र जी मिटी इन्हनि जो जेको आहे उहो पेट ऐं वात भरींदी। शायदि तव्हां ऐं असां हिन जा वात न भरे सघूं। लिहाज़ा फ़ैसिलो अवाम खे करणो आहे। जेको आहे त कंहिंखे इक़्तिदार ते वेहणो आहे, कंहिंखे नाहे वेहणो। अवाम जे हक़नि ते जेका धाड़ा पिया लॻनि इलेक्शन में, इन सिलसिले खे रोकण जे लाइ JUI संजीदगी सां सोचे रही आहे ऐं इन ते संजीदगीअ सां असां हिकिड़ी हिकमत अमलीअ सां ईंदड़ इलेक्शन में मैदान में लहंदासीं ताकी अवाम जंहिंखे वोट ॾिए थो, वोट उन जे पुखे मां निकिरणु घुरिजे। वोट हिकिड़े खे ऐं राति जो नतीजा कंहिं ॿिए जे हक़ में, इहो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। इन जे लाइ JUI हिकमत अमली छोड़े रही आहे।